ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचाईंदा हलूं त नवाब वली मोहम्मद लग बचलपुर पुलिस थाणे जे हद में शादी जे इनकार तां मुबीना तौर पीउ तां 22 साला नारी बुशरा मलाह क़त्ल थी वई। ही अहम ख़बर अवां ताईं पहुचाईंदा हलूं त नवाब वली मोहम्मद लग बचलपुर पुलिस थाणे जे हद में शादी जे इनकार तां मुबीना तौर पीउ तां 22 साला नारी बुशरा मलाह क़त्ल थी वई। ही अहम ख़बर अवां ताईं पहुचाईंदा हलूं त नवाब वली मोहम्मद लग बचलपुर पुलिस थाणे जे हद में ॻोठ ढोलाणी मला में शादी जे इनकार तां मुबीना तौर पीउ तां मारकुट ऐं तशद्दुद में ज़ख़्मी थियल नौजवान नारी 22 साला बुशरा मला फ़ौत थी वई। ही अहम ख़बर अवां ताईं पहुचाईंदा हलूं त नवाब वली मोहम्मद लग बचलपुर पुलिस थाणे जे हद में शादी जे इनकार तां मुबीना तौर पीउ तां 22 साला नारी क़त्ल थी वई। ही अहम ख़बर अवां ताईं पहुचाईंदा हलूं त नवाब वली मोहम्मद लग बचलपुर पुलिस थाणे जे हद में शादी जे इनकार तां मुबीना तौर पीउ तां 22 साला नारी बुशरा मला क़त्ल थी वई।